सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 10 सबक 10 गोलाई वारियूं आरसियूं स्फेरिकल मिरर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असांखे सिधनि आरसियुनि जे बारे में त काफ़ी ख़बर पइजे त सिधियूं आरसियूं छा हूंदियूं आहिनि ऐं सिधनि आइननि में अक्स कीअं ठहंदो आहे, कीअं इस्तेमालु थींदा आहिनि। पर छा सिधनि आइननि खां अलावा ॿिया आइना बि हूंदा आहिनि छा? कीअं भला हूंदा जेका सिधा न हूंदा? अचो त ॾिसूं। ॿारो अचो त सभिनी खां पहिरीं असां ॾिसूं त शीशे मां आरसी कीअं ठहंदी आहे। सो हिकिड़ो आम शीशे जो टुकड़ो खणबो आहे, उनखे साफ़ कंदा आहिनि ॿिन्ही पासे खां। उन खां पोइ हिकिड़े पासे ते चमकंदड़ तह लॻाईंदा आहिनि, जेको एल्यूमिनियम थी सघे थो, सिल्वर थी सघे थो, या उनजो को बि कंपाउंड थी सघे थो। उन खां पोइ उनखे मज़बूत रखण लाइ जीअं उहो उॾामी न वञे, हटी न वञे, उनखे लाख या कोंड़ जो तह लॻाईंदा आहिनि उनजे मथां। सो असां चई सघूं था त शीशे में जॾहिं चिमकंदड़ सतह ऐं लाख लॻंदी आहे त उहा आरसी ठही वेंदी आहे। ऐं आरसीअ में हिकिड़ो ॾिसण वारो पासो हूंदो आहे जंहिंखे असां रिफ्लेक्टिंग सरफेस चवंदा आहियूं, ऐं ॿियो मसाले वारो पासो हूंदो आहे जंहिंखे असां बैक चवंदा आहियूं। ॿारो हाणे इहो सम्झो त जेकॾहिं असां वटि को शीशो हुजे जेको गोल हुजे, जीअं बॉल हूंदो आहे न खेनू, उन खेनू वांगुरु गोल हुजे, उन शीशे खे जेकॾहिं असां कटियूं, ॿ चीरा ॾियूं, हिकिड़ो हितां ऐं हिकिड़ो हितां, हिकिड़ो हितां चीरो ॾियोसींसि, हिकिड़ो हितां चीरो ॾिनोसींसि, असां वटि ॿ जेके आहिनि उहे गोलाई वारा शीशे जा टुकड़ा ठही वेंदा। हाणे उन्हनि गोलाई वारनि शीशनि जे टुकड़नि खे जेकॾहिं असां मसालो लॻायूं, हिकिड़े खे अंदरां ऐं हिकिड़े खे ॿाहिरां। सो हाणे असां ही ॿई जेको आहे शीशे जा टुकड़ा, हिकिड़ो ही खयोंसीं, हिकिड़ो ही खयोंसीं, ॿ टुकड़ा असां वटि अची विया। हिननि खे असां जेको आहे हिकिड़े खे असां मसालो लॻायो ॿाहिरां, ऐं हिकिड़े खे असां जेको आहे यानी मसाले जो तरफ़ ॿाहिरां थियो ऐं ॾिसण वारो तरफ़ हुनजो अंदरि थियो, ऐं ॿिए खे असां जेको आहे अंदरे पासे मसालो लॻायो, यानी मसाले वारो तरफ़ अंदरि थियो ऐं ॾिसण वारो तरफ़ ॿाहिरि थियो। असां वटि ॿिनि अलॻि अलॻि क़िस्मनि जा आईना जेके आहिनि उहे ठही वेंदा। हिकिड़ो जेको आहे उहो ॾिसण वारो तरफ़ अंदरि आहे ऐं ॿिए में ॾिसण वारो तरफ़ ॿाहिरि आहे। सो जेको रिफ्लेक्टिव सरफेस या ॾिसण वारो तरफ़ जंहिंजो ॿाहिरि आहे उनखे असां कॉन्वेक्स मिरर चवंदा आहियूं, पर जंहिंजो रिफ्लेक्टिव सरफेस अंदरि आहे उनखे असां कॉनकेव मिरर चवंदा आहियूं। कॉनकेव ऐं कॉन्वेक्स मिरर इहे ॿई स्फेरिकल मिरर्स आहिनि, यानी गोलाई वारनि आइननि जा ॿ क़िस्म आहिनि। ईअं सम्झो त जेकॾहिं असां हिकिड़ो चमचो खणूं त चमचे जो जेको खाधे वारो हिसो आहे जंहिंमें खाधो पवंदो आहे त उहो कॉनकेव आहे, ऐं हुनजो जेको उबतो हिसो आहे उहो कॉन्वेक्स आहे। सो इन मां तव्हां यादि कयो कॉनकेव ऐं कॉन्वेक्स। तव्हांखे ख़बर आहे त केव छाखे चइबो आहे? केव चइबो आहे गार खे। गार अंदरि हूंदो आहे न, उन करे जेको आइनो अंदरि हुजे उनखे असां कॉनकेव चवंदा आहियूं। गार, केव, कॉनकेव। सिंधीअ में असां हिनखे चिपटियल सतह चवंदा आहियूं। हिते बि चिपटियल सतह कॉनकेव मिरर, ऐं हिन ॿी सतह खे कॉन्वेक्स खे असां उपटियल सतह यानी उपटियल आइनो जेको आहे उनखे चवंदा आहियूं। सो असां हाणे ॾिठो त गोलाई वारनि आइननि जा यानी स्फेरिकल मिरर जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो चिपटियल आईना यानी कॉनकेव मिरर्स, या उपटियल आईना यानी कॉन्वेक्स मिरर्स। हिन तस्वीर में तव्हां मुख़्तलिफ़ तस्वीरूं ॾिसो था जंहिंमें गोलाई वारनि आइननि में अक्स ॾेखारियल आहे त कीअं थो नज़र अचे। चमचो जेकॾहिं असां सिधो रखी हुन ते ॾिसंदासीं त असांखे पंहिंजो अक्स उबतो नज़र ईंदो, पर जेकॾहिं उबते पासे खां चमचे खे ॾिसंदासीं यानी कॉन्वेक्स साइड खां ॾिसंदासीं त असांखे पंहिंजो लम्स सिधो नज़र ईंदो ऐं थोरो बिगड़ियल नज़र ईंदो। अहिड़ी तरह हिकिड़े आईने में असांखे जेको आहे परे अक्स नज़र ईंदो, हिकिड़े में असांखे हथु वॾो नज़र ईंदो, ॿिए में परे नज़र ईंदो, ऐं हिकिड़े आईने में त असांखे पंहिंजो अक्स उबतो नज़र ईंदो। सो ही मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अक्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ गोलाई वारा आइननि में ठहंदा आहिनि। ॿारो अचो त असां ॾिसूं त चिपटियल आइननि में अक्स कीअं थो ठहे। इमेज इन कॉनकेव मिरर्स। ही हिकिड़ो कॉनकेव मिरर आहे, हिते मूं जेको आहे मेणबती रखी आहे, हिते कागज़ रखियो आहे। मां हिन कॉनकेव मिरर खे अॻियां पोयां करे ॾिसां पियो थो त हिनजो अक्स कीअं पियो थो ठहे। सो तव्हां ॾिठो त हिते जेको आहे अक्स ठहे पियो थो, जेको हक़ीक़ी अक्स ते ठहे पियो थो मूं वटि कागज़ ते या न पने ते या परदे ते। ॿिए तरफ़ जेको आहे अक्स जेको आहे उहो वॾो पियो थो ठहे। मां हथु पंहिंजो काफ़ी वेझो खणी वियो आहियां हिन चिपटियल आईने जे कॉनकेव मिरर जे भरिसां, ऐं उते जेको आहे मुंहिंजो हथु वॾो पियो थो नज़र अचे ऐं सिधो पियो थो नज़र अचे।
सो असां जेकॾहिं ॾिसंदासीं त चिपटियल आइननि में अक्स कीअं थो ठहे त जेकॾहिं चिपटियल आइने जो जिस्म वेझो रखियल आहे, जिस्म जेको आहे उहो चिपटियल आइने जे वेझो रखियल आहे जीअं हथु हो, त उहो असांजो ख़्याली ठहंदो अक्स, सुबतो ठहंदो ऐं आइने जे पुठियां ठहंदो ऐं जिस्म खां वॾो हूंदो। जेकॾहिं वेझो आहे त जिस्म खां वॾो ऐं ख़्याली आहे। पर जेकॾहिं परे रखियल आहे हकीकी अक्स थो ठहे, हिते बि असां हकीकी अक्स था ॾिसूं। हेठि मथे उबतो आहे यानी वर्टिकली इन्वर्टेड आहे, पर्दे ते थो ठहे मुख़्तलिफ़ फ़ासिले ते ऐं जिस्म खां नंढो आहे। हिते बि जिस्म खां नंढो आहे, हिते बि जिस्म खां नंढो आहे। उन जे बरक्स उपटियल आइननि में यानी कॉन्वेक्स मिरर्स में जेकॾहिं अक्स जो ॾिसूं त उहो अक्स ख़्याली आहे, सुबतो आहे, आइने जे पुठियां थो ठहे ऐं जिस्म खां नंढो आहे। वारो हिकिड़ो ॿियो कंसेप्ट मां तव्हांखे ॿुधायां जंहिंखे फील्ड ऑफ व्यू यानी फील्ड ऑफ विजन या अक्स जी पखेड़ चवंदा आहिनि। जेकॾहिं असां सिधे आइने में अक्स ॾिसंदा आहियूं त असां कंहिं हिकिड़े ख़ासि हद ताईं उन अक्स खे ॾिसी सघंदा आहियूं। असां उन खां हद खां वधीक अक्स कोन ॾिसण में ईंदो आहे। असांजी अखि जी जेका हद हूंदी आहे उन ताईं नज़र ईंदो आहे। असां जेतिरो वेकिराई में उनखे ॾिसी सघंदा आहियूं उनखे असां फील्ड ऑफ व्यू या फील्ड ऑफ विजन चवंदा आहियूं। जेकॾहिं असां प्लेन मिरर में ॾिसंदासीं त असांखे फील्ड ऑफ विजन कुझु हीअं मिलंदी। ज़ाहिर आहे साॻे कुंड ते जेको आहे उहो लहरूं मोट खाईंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी मोट खां ॿी मोट ताईं जेको आहे जेको एरिया हूंदो या जेको पखेड़ हूंदी उहो असांजो फील्ड ऑफ व्यू हूंदो। पर हाणे जेकॾहिं असां कॉन्वेक्स मिरर में ॾिसूं त कॉन्वेक्स मिरर में छो त ही गोलाई ते आहे उनजे करे जॾहिं असां मोट खाईंदड़ किरणा ॾिसंदासीं त उहे वधीक फैलियल हूंदा ॿिन्ही पासे ऐं उन जे करे फील्ड ऑफ व्यू जेको आहे उहो कॉन्वेक्स मिरर में काफ़ी हद ताईं वधी थो वञे ऐं जेतिरो वधीक गोलाई हूंदी ओतिरो असांजो फील्ड ऑफ व्यू जेको आहे उहो वधीक वधंदो वेंदो। तो इहो बि उपटियल आइननि जे में अक्स जो हिकिड़ो ख़ासि हिसो आहे ऐं ख़ासियत आहे। उन जे करे असां उपटियल आइननि में अक्स जो मुकमिल टेबल हीअं था ठाहियूं त जिस्म जो अक्स ख़्याली हूंदो आहे यानी वर्चुअल हूंदो आहे, सुबतो हूंदो आहे, स्ट्रेट हूंदो आहे, आइने जे पुठियां ठहंदो आहे, जिस्म खां नंढो हूंदो आहे ऐं घणी पखेड़ वारो हूंदो आहे, लार्ज फील्ड ऑफ व्यू हूंदी अथसि। चिपटियल आइननि में जेकॾहिं असां अक्स ॾिसूं त उन लाइ असां जेकॾहिं हिकिड़ो पूर्व विछोड़ किरणनि जी लाट यानी लाइट बीम खे ॾिसूं जेका पूर्व विछोड़ पए थी त उहे सभु जेको आहे उहो उमूद ते साॻी कुंड ते मोट खाईंदा। जेकॾहिं तव्हां उन्हनि सभिनी खे मोट खाईंदे ॾेखारींदो त तव्हांखे इहो नज़र ईंदो त उहे सभु हिकु ख़ासि नुक़्ते ते जमा थियनि था जंहिंखे असां एफ यानी फोकल लेंथ चवंदा आहियूं ऐं इहो एफ जेको फोकल लेंथ आहे उहो हिन गोल जे मर्कज़ जे अधु जेतिरो हूंदो आहे। सो हाणे असां छा था चई सघूं त जेके पूर्व विछोड़ किरणा कंहिं कॉन्केव मिरर ते किरनि था त उहे मरकूज़ था थी वञनि फोकल पॉइंट ते यानी हिकिड़े ख़ासि नुक़्ते ते। पर भला जेकॾहिं असां उबतो कयूं असां फोकल पॉइंट ते उनखे जेको आहे उहो किरणा ॾियूं जेके पूर्व विछोड़ न हुजनि उन्हनि किरणनि खे छा थींदो छो त ॾिसूं सो असां ॾिठो त जॾहिं पूर्व विछोड़ किरणा किरनि था कॉनकेव मिरर ते लाट हिकिड़े टुबके ते मरकूज़ थींदी आहे उनखे असां फोकस चवंदा आहियूं। जेकॾहिं असां उन फोकस ते सोर्स ऑफ लाइट रखूं यानी बल्ब रखूं त हितां जेके किरणा निकिरंदा उहे जेका आहे उहे पूर्व विछोड़ थी पूर्व विछोड़ लाइट जे सूरत में ॿाहिरि निकिरंदा ऐं फोकस ते रखियल रोशनी जा किरणा मोट खाई बीम ठाहिनि था। यानी जेकॾहिं असां रोशनीअ जो सोर्स फोकस ते रखियो त उहे सभु किरणा टकराइजी हिकिड़े बीम जी सूरत में सिधा सिधा पैरेलल यानी पूर्व विछोड़ किरण जी सूरत में अॻियां वधंदा वेंदा। गाॾियुनि जी बतियुनि में बि तव्हां ॾिठो हूंदो त हिते असां वटि कॉनकेव मिरर लॻल आहे ऐं टार्च में अंदरि बि कॉनकेव मिरर लॻल हूंदो आहे, बल्ब उन जे सेंटर में रखियल हूंदो आहे। छाजे करे जो टार्च ऐं गाॾियुनि जे बतियुनि में कॉनकेव आइनो इस्तेमालु थींदो आहे
बल्ब फोकस ते रखियल हूंदो आहे ऐं रोशनी जा किरणा मोट खाई बीम ठाहींदा आहिनि। असांखे टॉर्च मां बि बीम खपे जीअं परे रोशनी वञे ऐं असांखे गाॾीअ जे हेडलाइट्स मां बि बीम खपे जीअं रोशनी परे वञे। उन जे करे असां बल्ब खे फोकस ते रखंदा आहियूं। ही ॾंदनि जे डॉक्टर जो आईनो आहे जंहिंमां डॉक्टर असांजे वात जे अंदरूनी हिसे जो मुआइनो कंदो आहे। ॾंदनि जे डॉक्टर जे आईने जो कमु ॾंदनि खे वेझो खां वॾो करे ऐं सिधो करे ॾेखारणु आहे, यानी सिधो बि हुजे वॾो बि हुजे। उन्हीअ जे करे औज़ार में चिपटियल यानी कॉन्केव आईनो इस्तेमालु थींदो आहे। छो त जेकॾहिं कॉन्केव आईने में जिस्म जे वेझो आहे त जिस्म वॾो नज़र ईंदो आहे ऐं अक्स में सिधो नज़र ईंदो आहे। अहिड़ी तरह सिंगार वारे आने जो कमु शिकिल खे वेझो खां वॾो करे सिधो करे ॾेखारणु आहे। उन्हीअ जे करे चिपटियल आईनो इस्तेमालु थींदो आहे। गाॾीअ जे साइड व्यू ऐं बैक व्यू आइने जो कमु घणी पखेड़ खे सिधो करे ॾेखारणु आहे। उन्हीअ जे करे उपटियल आइनो इस्तेमालु थींदो आहे, छो त उपटियल आइने जी लार्ज फील्ड ऑफ व्यू आहे। असां हाणे ॾिसी आयासीं, असांखे वधीक पखेड़ नज़र ईंदी आहे ऐं असां जेको आहे उहो वधीक कॉन्फिडेंस सां गाॾी हलाए सघंदा आहियूं। दुकाननि में जेको सिक्योरिटी मिरर नज़र लॻल हूंदो आहे, जंहिंमें दुकान जे मालिक खे नज़र हूंदो आहे त केरु का शइ चोरी त कोन पियो थो करे या भञे त कोन पियो थो। सो सिक्योरिटी मिरर जो कमु घणी पखेड़ खे सिधो करे ॾेखारणु आहे। उन जे करे उन में बि उपटियल यानी कॉन्वेक्स आईनो इस्तेमालु थींदो आहे। अहिड़ी तरह रोड सेफ्टी मिरर यानी ब्लाइंड कॉर्नर मिरर जो कमु घणी पखेड़ खे सिधो करे ॾेखारणु आहे। जीअं असांखे नज़र अचे त जेकॾहिं हितां खां गाॾी अचे पई थी त उहा असांखे हिते ई नज़र अचे। हिन आईने में जॾहिं ॾिसंदासीं त असांखे हुतां जेका गाॾी ईंदी हूंदी उहा नज़र ईंदी, यानी छो हुनजे करे जो घणी पखेड़ खे सिधो करे थो ॾेखारे। हिन करे हिते बि कहिड़ो आईनो इस्तेमालु थींदो, कॉन्वेक्स यानी उपटियल मिरर इस्तेमालु थींदो। भरो इन ते असां अॼोके सबक जी पुॼाणी कयूं था। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।